दोस्तों पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव जो आहे मनसूबो वो इन महिल शुरू थी चुको आहे। चोलिस्तान में कारपोरेट फार्मिंग जे लाइ इहो मनसूबो शुरू थी चुको आहे। 6 किनाल जेके आहिनि उहे ठही विया सुकून सां। डॉक्टर आकाश अंसारी जो जेको पुटु हुयो, हिकु निजी चैनल इहा ख़बर हलाई त उनजो पुटु आयुसि मवाली आहे ऐं उन पंहिंजे पीउ खे क़तलु करे छॾियो। उन खां अलावा जेकॾहिं ॾिसिजे त लाड़काणे में 1 कलाक में 2 वारदातूं थी वियूं आहिनि ऐं उन खां अॻु में 1-2 ॾींहं अॻु में लाड़काणे में हिंदू बिरादरी 2 नौजवाननि खे फायरिंग करे ज़ख़्मी कयो वियो, जिनखे हिकु ॾे जी जेकी आहे उहा तबियत गणिती जोगी हालत में हुई ऐं उनखे खणाए आया आगा खान अस्पताल ऐं आगा खान में बेड बि न हुया, वरी उनखे ॿिए कंहिं अस्पताल मोकिलियो वियो। त सिंध में त इहो आम मसइलो आहे, को एॾो वॾो इशू ई न आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे त कंबर में जेके क़ौमी विरसो करार ॾिनो सकाफ़त खाते कुते जी क़बर खे, उते वरी जेके पंहिंजो बलोचिस्तान वारा पहुची विया त बाबा इहा असांजी हद आहे। हेॾां जेकी चोलिस्तान जूं जेके ज़मीनियूं हुयूं बंजर बणियल, उते 6 किनाल ठाहे सिंध जो पाणी उॾाईंदा खणनि। हिकु कॉन्फ्रेंस का पंजाब में थी आहे, उन्हनि हिकु नंढी लेवल ते कॉन्फ्रेंस करे हिकु करारदाद पास कई आहे त बाबा सिंधू दरिया जो नालो मटाए दरियाए पंजाब था कयूं असां। ऐं इहो इंकशाफ राशिद अज़ीज़ भुट्टा जेको सराइकिस्तान तहरीक जो अॻुवान आहे उन कयो आहे ऐं उहो हमेशह सिंधू दरिया जे मथां जेके किनाल ठाहिया पिया वञनि उन्हनि जो हिकु वॾो मुखालिफ़ रहियो आहे। उनजो हिकिड़ो स्टेटस हुयो, उन शेयर कयो त असां त न मोलनि में आहियूं न जीअरनि में आहियूं। असां दावती मेले में 2000 रुपया भरे पास त वठी वेंदासीं, पर असां उन जी गेट ते बि PTS जी ते ॿारनि फैमिलीज़ खे वठी करे गानो ॿुधण लाइ त एॾी रश करे बीठा हूंदासीं। पर जीअं अॼु ज़ैन शाह तकरीर कई ऐं ॿुधायो सिपाही सालार खे त बाबा हाणे ईअं कर त तूं इकोनॉमी संभाल रहे, असां हाणे बॉर्डर था संभालियूं, को न को सौदो कयूं। अहिड़े तरीक़े सां जेके कॉर्पोरेट फार्मिंग आहे उहो जारी सारी आहे। किनाल ठहनि पिया, माण्हू मरनि पिया, पुट जेके आहिनि उहे पंहिंजे पीअरनि खे मारनि पिया। सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ो ऐं वलार जारी आहे। तव्हां ऐं असां ख़ुशि आहियूं ऐं इन में ख़ुशि हूंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।